बांधी वेझो ॻोठ धणी बख्श जमाली में मेन प्राइमरी स्कूल धणी बख्श जमाली जी बिल्डिंग ऐं फर्नीचर न हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था बांधीअ मां मियां बख्श जमालीअ जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ धणी बख्श जमाली में। हिते ॿारनि ऐं उस्ताद ऐं ॻोठाणनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। चयूं त हुननि जा छा मुतालबा आहिनि। ॻोठ धणी बख्श जमाली हिन जो ई मेन प्राइमरी स्कूल आहे। हिन में 100 खां मथे ॿार आहिनि ऐं का बि सहूलियत कोन्हे को, बिल्डिंग कोन्हे का, फर्नीचर वग़ैरह कोन्हे को ऐं रोड रस्ता त पंहिंजी जाइ ते आहिनि पर ॿारनि जो तइलीम न आहे त कुझु कोन्हे को। असांजे वस वारनि खां अपील आहे त असांखे बिल्डिंग ॾियनि ऐं बुनियादी सहूलियतूं ॾियनि। ईअं त असांखे बिल्डिंग न मिली सघियो आहे, न बिल्डिंग आहे न फर्नीचर आहे, असांखे को बि सहूलियत न आहे। जॾहिं असांजी शादी मुरादी थी आहे त ॿारनि खे उस ते कढी असां पढ़ाईंदा आहियूं। जी वस वारनि खे अपील था कयूं त असांखे बिल्डिंग ॾियनि। GBPS धणी बख्श जमाली असांखे कंहिं बि सेज फैसिलिटी कान्हे का, न को बिल्डिंग आहे न को फर्नीचर आहे। पीअण जो पाणी बि कोन्हे को, वॉशरूम कोन्हे को। एतिरे क़दुरु असां वटि फर्नीचर न आहे। जॾहिं बि को अफ़सर ईंदो आहे त असां कुर्सी हिकिड़ी हुनखे ॾींदा आहियूं, हिकिड़ो असांजो उस्ताद बीह रहंदो आहे। असां ओताक में तालीम ॾेई रहिया आहियूं। हिननि जो कॾहिं बि शादी मुरादी थींदी आहे त असां बछड़ा ॿाहिरि कढी उस ते वेंदा आहियूं। इन लाइ असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त महिरबानी करे असांजी बिल्डिंग ॾियनि ऐं फर्नीचर ॾियनि जीअं असां नंढड़नि ॿारनि खे सुठे सां तालीम ॾेई सघूं। असांखे बिल्डिंग जो, असांखे पाणी जो, असांखे वॉशरूम बि कोन्हे ऐं रोड रस्ता बि कोन्हनि के। असां ओतांग में पिया था पढ़ूं, वध थिए तो असां उस्ताद असांखे उस ते था पढ़ाइनि। असांखे महिरबानी करे बिल्डिंग ॾिनी वञे। रस्ता असांखे बिल्डिंग खपे, असांखे बेंचूं खपनि, असांखे चनाचूं खपनि। असांखे कंहिं शइ जी सहूलियत न आहे। असांखे पाणी खपे, असांखे वॉशरूम खपे, असांजो स्कूल कोन्हे। असां बेवसूं बसि। असां जेॾी महिल भत बाट थिए थो या पोतकी थिए थी त असांखे कुझु कोन्हे, ॿाहिरि विहारणो थो पए या मोकल करणी थी पए। असांखे स्कूल खपे, असांखे बिल्डिंग खपे, असांखे फर्नीचर खपनि, असांखे बेंचूं खपनि। असां वटि न को बिल्डिंग आहे न को फर्नीचर आहे, रोड रस्ता कोन्हनि, न को वॉशरूम आहे, न को पाणी आहे। असां वटि न को पाणी आहे न को बिल्डिंग आहे। असां वटि कुझु बि कोन्हे। असांखे बिल्डिंग ॾियो, असांखे रोड ॾियो, वॉशरूम, पाणी नहीं। असांजो स्कूल तमामु क़दीमी स्कूल आहे, पुराणो आहे, हलंदड़ आहे। असांखे माना इन स्कूल में न बिल्डिंग आहे न रोड रस्ता, स्कूल में बिल्डिंग बि न आहे, फर्नीचर न आहे, पाणी जी सहूलियत बि न आहे, गैस वॉशरूम माना का बि सहूलियत न आहे इन स्कूल खे। माना का फौतगी जा थी वञे थी, गमी आहे ख़ुशी आहे, ज़मानो आहे, थींदो रहंदो आहे। माना गमी ख़ुशी थी वञे थी त पोइ असांजा ॿार मजबूरन उस ते पढ़नि था या त असांखे मोकल करिणो थो पइजी वञे। ख़ुदा रा असांजो आला अख़्तरनि खां इहो ई अपील आहे त महिरबानी करे असांजे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे जीअं असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल ख़राब न थिए। सोहेल जमाली सां गॾु मियां बख्श जमाली, काश TV बांधी।